अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ पर हम आया मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼु 17 अगस्त आहे ऐं 17 अगस्त पाकिस्तान जी तारीख़ जे अहम ॾींहनि मां हिकु आहे, छाकाणि 17 अगस्त 88 ते उन वक़्तु जो पाकिस्तान जो सदर ऐं आमिर जनरल ज़ियाउल हक़ जेको आहे उन जो जहाज़ जो जेको आहे उहो हवा में जेको आहे फाटी पियो हुयो ऐं उनजे करे उनजी मौत थी हुई। उन सां गॾो गॾु पाकिस्तान जी आर्मी जा तमामु अहम ऑफिसर बि जेको आहे उनजो शिकार थिया हुआ ऐं अमरीकी सफ़ीर बि जेको आहे उन में जेको आहे पंहिंजी ज़िंदगी विञाई हुई। पर ज़ियाउल हक़ जो पूरो दौरु जेको 11 सालनि खां वॾे अरसे ताईं वधीक अरसे ताईं रहियो, उन पाकिस्तान जे मथां कहिड़ा पंहिंजो जेको इम्पैक्ट छॾिया आहिनि, कहिड़ा हुनजा असर पिया आहिनि, उन ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि पेशावर मां मुल्क मारूफ़ दानिश्वर तजनिगार जनाब हुसैन शहीद सोहरवर्दी साहब। हुसैन शहीद सोहरवर्दी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हुसैन शहीद सोहरवर्दी साहब, 17 अगस्त है। ज़ियाउल हक़ को लोग कहते हैं कि आज का जो पाकिस्तान है जिसमें दहशतगर्दी है, अफ़गान वार का जो सारा जो अपना है हमारे ऊपर लगा हुआ है, ये फंडामेंटलिज्म, ये सब कुछ जो है वो कहते हैं कि ज़ियाउल हक़ की देन है। आप एज एन एनालिस्ट किस तरह देखते हैं इस एज तारीख़ के एक स्टूडेंट की हैसियत से? देखिए, आपका सवाल बड़ा इम्पोर्टेंट है इस वक्त के लिहाज से, जैसे कि आपने इंट्रोड्यूस किया कि 17 अगस्त जो है ये बड़े तारीखी दिन है, क्योंकि जनरल ज़िया का जो प्लेन जो क्रैश हुआ तो उसके साथ ही वो जो आमरीत थी वो ख़त्म। यहाँ पर चंद चीज़ें देखने की हैं। फॉरेन पॉलिसी में जब हम फैसले ले रहे होते हैं तो हमें ये देखना होता है कि आने वाला वक्त उस फॉरेन पॉलिसी जो हम अडॉप्ट कर रहे हैं उसमें आने वाला वक्त हमारे लिए क्या लेकर आ रहा है। हमें ये भी देखना है कि हमने दुनिया में जो ताकतवर ममालिक हैं उनके साथ यारी दोस्ती रखनी है, लेकिन उनकी कितनी बातों को मानना है और कितनी बातों से हमने ना करनी है। जब हम सरतापा उनकी पॉलिसियाँ इख्तियार कर लेते हैं, हाथ से वो उनको अडॉप्ट कर लेते हैं, उसके बाद इन द लॉन्ग टर्म जब नुकसान देखने को मिलते हैं तो उस वक्त अंदाजा होता है कि हमने कितना बड़ा गलत फैसला किया था। और यही चीज जो मैंने अभी कही है जनरल ज़िया की पॉलिसियों को रिफ्लेक्ट करता है। उस वक्त उसने महाजरीन को मतलब जोक दर जोक उसने अपने मुल्क में एडजस्ट किया। उस वक्त अफगान वार में पूरे मुल्क को झोंक दिया। आज वही अफगान महाजरीन है जो दर्द बने हुए हैं पूरे पाकिस्तान के लिए। दहशतगर्दी अगरचा तमाम महाजरीन नहीं कर रहे हैं, लेकिन उन्हीं के अंदर हैं। और हम ये आटे में नमक के बराबर जो दहशतगर्द हैं, हमारे पास कोई ऐसा छन्ना नहीं है जिसके जरिए कि हम वो छान सकते। हमने इनको भरपूर तरीके से जगह दे दी पाकिस्तान में और हमें फिर बाद में जो है आज नुकसान उठाना पड़ रहा है उस लिहाज से। अफगान वार में जब शुरू हुई तो देखिए कि उसने क्लाशनकोफ कल्चर लाया, उसने ड्रग्स लाया, उसने ऐसी ऐसी चीजें लाई जिनका खमियाजा आज तक हमारी नस्लें जो है वो भुगत रही हैं। ये तमाम चीजें ये साबित करती हैं कि फॉरेन पॉलिसी के जो भी पर्सपेक्टिव्स हैं उनको अडॉप्ट करते वक्त हमें लॉन्ग टर्म सोचना पड़ेगा कि जो हम कर रहे हैं किसी बैरूनी ताकत के लिए कर रहे हैं या अपने लिए, ये हमारे लिए मुस्तकबिल में क्या समरात लेकर आएगा। बदकिस्मती से ऐसा जनरल ज़िया की पॉलिसियां जो हैं जो समरात ला रही हैं वो बहुत नेगेटिव हैं और हम सब भुगत रहे हैं। अच्छा, आपके ख्याल में ये ख़ास तौर पर अगर KPK के हवाले से देखा जाए, क्योंकि वो सारी जो अपना अफ़गान वार थी उसमें जो सबसे ज़्यादा एलिमेंट जो इसमें इस्तेमाल हुआ वो पश्तून एलिमेंट ही इस्तेमाल हुआ, उस पर्सपेक्टिव में आप किस तरह देखते हैं वो जो सोसाइटी पूरी इस तरफ से उस तरफ तक जो सारी सोसाइटी पे इम्पेक्ट पड़ा है? देखिए, पश्तून सोसाइटी का तो आप ठीक कह रहे हैं कि वो इस्तेमाल किया गया उनको, लेकिन उसके साथ साथ सबसे खतरनाक एलिमेंट ऑफकोर्स ये एलिमेंट था, जो ये बहुत खतरनाक एलिमेंट था, लेकिन उसके साथ साथ जो इससे भी ज्यादा खतरनाक एलिमेंट था वो मजहब का इस्तेमाल था। मजहब को बहुत नेगेटिवली पोर्ट्रे किया गया, तमाम लोगों को जोरी से मजहबी बनाया गया और फिर उनको जहाद का एक ऐसा नजरिया पेश किया गया जिसके तहत के ये नजर आने लगा कि जहाद है तो पूरा इस्लाम है, जहाद नहीं है तो पूरा इस्लाम मर जाएगा। तो बस उस जहाद को जिंदा रखना था ताकि इस्लाम जिंदा रहता। यानी ये समझा जा रहा था कि अगर जहाद के ऊपर कोई भी बुरा वक्त आया तो इसका मतलब ये कि पूरा इस्लाम जो है वो कड़े वक्त से गुजर रहा है। ये वो बदकिस्मतियां थी जिनके तहत के फॉरेन पॉलिसी को डिफाइन किया गया। फिर उसमें चूंकि नेबरिंग कंट्री में अफगानिस्तान में सबसे ज्यादा फोर फ्रंट पर तो पश्तून में एलिमेंट है, पश्तून है। आप देख लें कि जब भी
अगर कोल्ड वार होती है, अफगान जंग होती है, तालिबान का पैदा होना अफगानिस्तान में होता है, या 9/11 के बाद जो कुछ होता है, पश्तूनों को ठेका दे दिया गया है कि जनाब अपनी जान जो है निसार कर दीजिए। ये वो वक्त है जिसमें कि पाकिस्तान जो पख्तून जो बेल्ट है उसके अंदर जो है वो नस्ल परस्ती या आप उसे कौम परस्ती या जो कुछ भी कह लें, इस तरह के नासिर जो है वो जन्म लेने लग जाते हैं। वक्त का तकाजा ये है कि अब ये ख्याल रखा जाए कि जो बॉर्डर पर या अफगानिस्तान में पॉलिसी हम इख्तियार करें, उस पॉलिसी के इख्तियार करने से पहले पहले हम ये देख लें कि उसके रिएक्शन, उसका रद्द अमल क्या होगा, उसके रद्द अमल की कौन से हमारे मुल्क के हिस्से हैं जो मुतासिर होंगे, पहले हम उनको गार्ड करें, फिर उसके बाद जो है ये एडवेंचरिज्म किया जाए। अच्छा, ज़ियाउल हक का दौर शुरू होता है 77 से, जब उसने भुट्टो की हुकूमत ख़त्म की। काफ़ी लोगों का ख्याल यह है कि 5 जुलाई को जब ज़ियाउल हक ने ये अमल किया तो उसके बाद से अब तक जो है वो पाकिस्तान की जो जमहूरियत है वो अपने पाँव पे खड़ी होने के काबिल नहीं रही। जमहूरियत के पर्सपेक्टिव में ज़िया के दौर को किस तरह एनालाइज करते हैं? देखिए, ये तो हम जनरल जिया को सिर्फ अकेला मौरूदुल इल्जाम नहीं ठहराएंगे। असल में तो भुट्टो साहब की हुकूमत से पहले भी आमरीयत थी पूरे पाकिस्तान में। यानी भुट्टो साहब की हुकूमत से पहले पाकिस्तान के बनने के बाद भुट्टो साहब के जमाने तक आमरीयत ही थी। तो ये आप भुट्टो साहब का जमाना जो था जनरल जिया और इससे पहले की जो मुसलसल आमरीयत है, इन दोनों के दरमियान भुट्टो साहब का जमाना एक सैंडविच था। तो मैं ये तो नहीं कहूंगा कि भुट्टो साहब के जमाने को अगर जरब लगी है जनरल जिया से, तो उन्हीं की वजह से कारी जरब से जो है हम संभल न पाए, जमहूरियत संभल न पाई। मेरा तो ये ख्याल है कि उसमें और भी बहुत से अनासिर जो है वो उसमें वो शामिल हैं। उनमें एक और जो सबसे बड़ा अंतर जो अगर मैं एक गुंदवाऊं यहाँ पर, तो वो ये भी है कि जब जमहूरियत आती है तो वो भी आमिराना तर्ज अमल इख्तियार कर लेती है। यानी हमारे बजाय इसके कि हमारे आमिरों को सीखना चाहिए था जमहूरियत से, हमारे जमहूरी जो रहनुमा हैं उन्होंने आमरीयत सीख ली है। वो जब जमहूरियत में आते हैं तो उनका भारी मैंडेट जो है उसके तहत वो हर आमिराना काम, हर सख्त काम जो है वो करने को तैयार हो जाते हैं। पब्लिक ओपिनियन को नहीं देखते हैं, पब्लिक के मूड को नहीं देखते हैं कि उनका क्या ख्याल है, वो पॉलिसी कैसे इख्तियार करना चाहते हैं, अंदरूनी पॉलिसी भी और बैरूनी पॉलिसी भी। तो ये चीजें ऐसी हैं जिसकी वजह से कि मुल्क आमिराना तर्जे हुक्मरानी जो है वो इख्तियार किए हुए। लेकिन हुसैन जो मैं जो भुट्टो साहब के दौर से उसको कैलकुलेट कर रहा हूँ, इसलिए कि अयूब का दौर जो था, उसके बाद याह्या का दौर, उसके में का तो खमियाजा हमने भुगत लिया कि हमने 71 का सानिया देखा, अब सुकूत ढाका देखा, बांग्लादेश हमसे अलहदा हो गया। लेकिन उसके बाद का जो पाकिस्तान जो बचा उसमें 4, 5, 8, 7 साल 6 साल तक जो भुट्टो का दौर था वो बहरहाल जैसा भी था उसके अंदर, उसके बारे में हमारा जो व्यू पॉइंट हो, लेकिन ये तो था कि वहाँ पे जमहूरी इदारे थे, डिसीजन मेकिंग उनके पास था, हर शय थी। उसके बाद बिल्कुल ठीक जी 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 आप बिल्कुल ठीक कह रहे हैं, आपका सवाल बिल्कुल ठीक है और ये वाकई ऐसा ही है जो आप कह रहे हैं। मैं तो सिर्फ ये कह रहा हूँ कि भुट्टो साहब के जमाने में जमहूरियत की बुनियाद रख दी गई, ठीक है, और वो बुनियाद बड़ी मजबूत रखी गई क्योंकि देखिए उसमें 73 का आइन उसमें कायम किया गया और वो आज तक आप देख रहे हैं कि वो मौजूद है। उस वक्त और बहुत से ऐसे जो है वो स्टेप्स उठाए गए जो कि बाद में जमहूरियत के लिए बड़ी मजबूत बने, अगर जनरल जिया के आने से वो तमाम चीजें जो टूट फूट का शिकार हुई। मैं सिर्फ ये कह रहा हूँ कि जनरल जिया के आने के बाद की जो जमहूरी हुकूमतें हैं उन्होंने भी कुछ ऐसी गलतियां की हैं। वक्त का तकाजा, देखिए जमहूरियत का बेहतरीन, एक नाकाम जमहूरियत का बेहतरीन हल क्या है? नाकाम जमहूरियत का बेहतरीन हल ये है मजीद जमहूरियत उसे दी जाए। यानी नाकाम जमहूरियत का मतलब ये नहीं होता या आधी जमहूरियत का या खराब जमहूरियत का कि वहां पर आमरीयत आ जाए। बेहतरीन किस्म की आमरीयत जो है वो बदतरीन जमहूरियत से भी बदतरीन है, यानी कि बदतरीन जमहूरियत भी बहरहाल उसे हमें कबूल करना है क्योंकि वक्त गुजरने के साथ साथ जमहूरियत मैच्योर होती है और वो अपने खूबसूरत रंग दिखाती है। अगर जमहूरियत को ज्यादा वक्त देंगे तो वो अपना रंग दिखाएगा ना। यहाँ पर तो हालत ये होती है कि जरा भी बुरा वक्त जमहूरियत पे आया नहीं कि एकदम से गेम सारी की सारी जो है लोग साफ सुथरी करके वो कहते हैं चलो जी नया निजाम शुरू करते हैं। अच्छा, चीज है जो एक जो दौर हमने देखा है कि अयूब के दौर में भी हमने ये देखा और फिर जिया के दौर में ख़ास तौर पर हमने देखा उसमें
और फिर मुशर्रफ के दौर में भी एक हवाले से वो दौर हमने देखा कि कौम परस्ती की तहरीकें जो हैं सूबों के अंदर जो है वो एहसास महरूमी जो है वो इन अदवार में वो स्ट्रांग होता है। और जिस तरह अयूब के दौर का आउटकम ये निकला कि बंगाली जो थे वो हमसे अलहदा हो गए, और फिर ज़िया के दौर में हमने देखा कि पश्तून कौम परस्ती, अपना सिंधी कौम परस्ती, बलोच कौम परस्ती, उनको काफ़ी तक़वियत मिली। तो उसको आप किस तरह देखेंगे? बिल्कुल आप ठीक कह रहे हैं। देखिए, इसकी वो चंद वजूहात हैं। सबसे पहली बात तो ये कि जब जमहूरी निज़ाम आता है तो जमहूरी निज़ाम में हर शख्स अपने अपने तादाद के बराबर का उसको जमहूरी हुकूमत के अंदर हिस्सा मिलता है, और उस वजह से वो कंटेंटमेंट यानी कि उसको इत्मीनान मिल जाता है कि जनाब इस हुकूमत की। आपकी बड़ी मेहरबानी। हुसैन शहीद सोहरवर्दी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे, पेशावर मां गुफ्तगू हलंदड़ हुई। नाज़रीन, इहो तमामु इम्पोर्टेंट नुक़्तो आहे। तो अॼु 17 अगस्त आहे ऐं 17 अगस्त ते जिते ही ॿिया पैसा असां ॻाल्हायूंसीं पिया त पाकिस्तान जे अंदरि जेको आहे हू सॼो निज़ाम जेको आहे जेको ज़ियाउल हक़ जो जेको दौरु हुयो ऐं उनजो जेको असरु आहे उन हवाले सां जॾहिं पाण ॻाल्हायूं था पिया त जेको मज़हबी इंतिहा पसंदी ऐं इस्लाम जो इन तरह जो इस्तेमालु ऐं सॼी दुनिया जे अंदरां जेको आहे मां जेको आहे पंहिंजो इन तरह जा जेके एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे घुराए हिते ट्रेनिंग्स ऐं उहो ॾियारणु ऐं अफ़गानिस्तान जी वार में फ्रंट लाइन स्टेट थियण वारो जेको चकर हुयो उनजे करे मुल्क जे अंदरि दहशतगर्दी, मुल्क जे अंदरि क्लैशनकोफ कल्चर, मुल्क जे अंदरि जेको आहे पंहिंजो लाक़ानूनीत जा इहे समूरा मामला जेके आहिनि उन्हनि ज़ोर पकड़ियो। अॼु जेका मुल्क जे अंदरि दहशतगर्दी आहे जा जेकॾहिं पेरा खॼनि था त उहो ई जेको आहे ज़ियाउल हक़ जो उहो फ़ैसिलो आहे जेको हुन अमरीका सां गॾिजी जेको आहे हिन ख़िते जे अंदरि जेका दहशतगर्दी जे हवाले सां सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु जेको फ्रंट लाइन स्टेट जे तौर ते ऑपरेट करण खे मुनासिबु सम्झो। पर उनखां बि वॾो जेको मसइलो आहे उहो इहो आहे त पाकिस्तान जेको हिन वक़्तु जेके पाकिस्तान खे मौजूदा मसइला आहिनि उनमें जेको वॾे में वॾो मसइलो आहे त पाकिस्तान ज़ियाउल हक़ जे अंदरि जेके बि ख़राबियूं हुयूं उन जे दौर ते जेतिरी बि तनक़ीद थिए, पर पाकिस्तान जो हिकिड़ो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान उन्ही जे मथां उनजो तयारो जेको आहे उनजो जेको जहाज़ आहे उहो जेको आहे उहो थी वियो। उनखां पोइ उन सां गॾो गॾु पाकिस्तान जी अहम जेका आहे फ़ौजी क़यादत बि उनमें जेको आहे उन हादसे जो शिकार थी। पर पाकिस्तान जे अंदरि उन जी तहक़ीक़ात ऐं उन जी तहक़ीक़ात खे पब्लिक करणु ऐं उनजे पुठियां कहिड़ा हथ मुलविस हुआ, अॼु ताईं इहो मसइलो न थी सघियो आहे। पाकिस्तान जे अंदरि इन तरह जा केतिरा ई वाक़िया आहिनि, जीअं मिसाल तौरु लियाक़त अली ख़ान खां वठी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत ताईं इंतिहाई जेके हाई प्रोफाइल क़तल थिया आहिनि उन्हनि जे पुठियां जे कहिड़ा पंहिंजो हथ हुआ, उन्हनि जे पुठियां कहिड़ियूं क़ुवतूं हुयूं जिन उन तरह जे अमल में जेको हिसो वरितो उनजे बारे में न कयो वियो। पाकिस्तान जे अंदरि 17 अगस्त 2008 वारो सान्हो बि 17 अगस्त 1988 वारो सान्हो जेको आहे उहो बि इंतिहाई इन हवाले सां हिकिड़ो अहम सुवालु आहे त उहो जेको सान्हो थियो, उहो जेको हादसो थियो, उन हादसे जे पुठियां कहिड़ा माण्हू हुया, कहिड़ियूं क़ुवतूं हुयूं ऐं उन्हनि जो मक़सदु छा हुयो, इहो सुवालु पाकिस्तान जे अंदरि उन ते डिस्कस करण खां उनखां लवायो थो वञे, छाकाणि त ख़बर न आहे छो, पर इहो हिकिड़ो इंतिहाई अहम पर्सपेक्टिव आहे पाकिस्तान जी पूरी सियासी तारीख़ जो। त हाई प्रोफाइल जेके बि इंसिडेंट थिया आहिनि उन्हनि ते जेको आहे उन्हनि जो को आउटकम असांखे क़ौम जे साम्हूं आयो आहे त हिन जे पुठियां कहिड़ा हथ हुया, कहिड़ा मामला हुया। ईअं तव्हां ॾिठो त कंहिं दौर में जेको आहे हमूद रहमान कमीशन जेका ठही उनजो अॼु जी रिपोर्ट बि यको जेका दॿाए रखी वई, पर उहा आख़िर में हिंदुस्तान मां ज़ाहिर थी। ईअं 17 अगस्त जे बारे में बि असां वटि को बि ऑफिशियल वर्जन न आहे त 17 अगस्त में कि छो थियो हादसो ऐं उनजे पुठियां कहिड़ा माण्हू हुआ, कहिड़ियूं क़ुवतूं हुयूं, उनजा मक़सदु छा हुया ऐं उहो अंदरूनी हथु हुयो, को ॿाहिरियों हथु हुयो ऐं उनजे पुठियां उन्हनि सां असांजो छा मतिलबु रियासत जो उन ते छा पॉइंट ऑफ व्यू रहियो। इहो जेको ॼण चओ हिकिड़ो बंदि गली में वञी बीहूं था जॾहिं इन सवाल ते सोचे थो। बहरहाल जेका हुसैन शहीद सोहरवर्दी सां गुफ़्तगू हलंदड़ हुई, ज़िया जो दौरु हज़ारें लखें सियासी कारकुननि जे मथां कोड़ा फटका जेलुनि जूं अज़ियतूं आयूं ऐं उहो पूरो दौरु जेको आहे उहो पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ी सियासी सरगर्मी जो दौरु हो, जंहिंमें पाकिस्तान जे अक्सर सियासी ऐं जमहूरी जेको आहे क्या अॻुवाणनि
ऐं उनखां अलावा जेको आहे कारकुननि हिसो वरितो ऐं सिंध उन हवाले सां बिल्कुलु हिकिड़ो फ्रंट जे तौर ते हिकिड़े फ्रंट लाइन जे तौर ते जेको आहे उन ज़िया जी आमरियत जे ख़िलाफ़ु जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कयो। वक़फ़ो वठूं था नाज़रीन, वक़फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू कंदासूं 17 अगस्त जे पर्सपेक्टिव में ज़िया जो दौरु जेको हुयो उन ते गुफ़्तगू कंदासूं। सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था 17 अगस्त जे पर्सपेक्टिव में फ़ौजी आमिर जनरल ज़ियाउल हक़ जो जेको आहे दौरु जेको 11 सालनि जो हुयो उनजा इम्पैक्ट पाकिस्तान जे मथां छा पिया ऐं उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई। अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते हलायूं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि मुल्क जा नामियारा एनालिस्ट जनाब नसीर मेमण साहब। नसीर मेमण साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नसीर मेमण साहब, 11 सालनि जी आमरियत खां पोइ 17 अगस्त ते जेका जहाज़ जो हादिसो थियो, ज़िया जे दौर खे तव्हां कीअं था ॾिसो? फयाज़ साहब, पाकिस्तान जे अॼोकी जेको ही तबाही वारो आलम आहे ऐं जेका सॼी बर्बादी तव्हां पाकिस्तान जी समाजी सतह ते, सियासी सतह ते, इदारनि में, माण्हुनि जी नफ़सियात में ॾिसो था, इन सॼी तबाहीअ जा बुनियाद ज़ियाउल हक़ जे दौर में गहरा थिया। छो त बुनियाद पहिरें पयल हुआ, मां इहो नथो चई सघां त बुनियाद ई हुन विधा। बुनियाद त 40s में पइजी चुका हुआ, शायदि उन खां पहिरें। पर जहिड़ी तरह ज़ियाउल हक़ उन सॼे जेका अॼोको एक्सट्रीमिज़म ऐं नफ़रत ऐं जेका ही जुनूनियत ऐं जेका दहशतगर्दी आहे उनखे जहिड़ी तरह इंस्टीट्यूशनलाइज़ कयो, कॉन्स्टिट्यूशन में हुनजी प्रोविजन्स विधियूं जेके अॼु ताईं तव्हां नथा कढी सघो, इदारनि जे अंदरि जेको हिकिड़ो माइंडसेट क्रिएट कयो, जेको हिकिड़ो माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ो ज़हरीलो ऐं हिकिड़ो बारूदी सोच इंजेक्ट थी, उहा हाणे नसलनि में ट्रांसफर पई थिए। तो मां इहो थो सम्झां त इहो पाकिस्तान जी तारीख़ जो बदतरीन ऊंदाहो दौरु हो, जेको ख़बर न आहे त अञा केतिरनि दहाकनि ताईं ही मुल्क, न रुॻो ही मुल्क ऐं हिन मुल्क जा माण्हू पर ही ख़ितो ऐं सॼी दुनिया जा अमन पसंद माण्हू हुनजी सज़ा भोॻींदा। हिकिड़ी वॾी सज़ा जो दौरु हो, हिकिड़ो अंधेरो दौरु हो जेको मुंहिंजी नज़र में अञा ताईं पुॼाणीअ ते न पहुतो आहे। अच्छा, मतिलबु उनखे जेकॾहिं तव्हां सम्झो त उहो जेको दौरु हो 11 सालनि जो पाकिस्तान जे अंदरि जेका उहा MRD जाले में जेको एक्टिविज़म थियो उनमें हज़ारे बल्कि के माण्हू चवनि था लखे माण्हू जेके आहिनि उहे जेलनि में विया, उहो सॼो जेको उन पॉलिटिकल पर्सपेक्टिव में एक्टिविज़म जे दौर खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त उनखे कीअं एनालाइज़ कंदव? ॾिसो, उहो तो पॉलिटिकल एक्टिविज़म जे हवाले सां सिंध लाइ ॾाढो मुख़्तलिफ़ दौरु हुयो। बाक़ी सूबनि में तव्हांखे MRD मिसाल हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे त पंजाब में या ॿियनि सूबनि में कुझु न कुझु हिते मोबिलाइज़ेशन त थी, पर जेको हुनजो उरूज सिंध में हुयो ऐं जहिड़ी तरह उन दौर जो जेको रियासती ढांचो उनजे जेका हथियार जी ताक़त खे जहिड़ी तरह पुरमन ऐं ख़ाली हथनि माण्हुनि हिकिड़ी उमेद खे हिकिड़ी उमेद ताईं आसरे ते ललकारियो। मां रिपीट थो करियां त का बि लीडरशिप उन ग्राउंड ते कान हुई। माण्हुनि वटि ॿ शयूं, हिकिड़ी उमेद ऐं हिकिड़ी ज़ियाउल हक़ खां नफ़रत, भुटे जे फांसीअ जी चिड़, इहे फैक्टर्स हुया ऐं एक्यूमुलेटेड नफ़रत या हिकिड़ो जेको उभार हुयो 30-40 सालनि जे लगातार नाइंसाफ़ी जे नतीजे में सिंध में पैदा थियल हो। उन जे नतीजे में जेको तव्हां हिकिड़ो लाओ फाटो सिंध में, उन जा बि असर तमामु परे ताईं अञा वेंदा, छो त 71 जे बांग्लादेश थाने खे उन वक़्तु सिर्फ़ु 15 साल थिया हुआ ऐं इस्टेब्लिशमेंट उहे सॼा सीन हुननि खे कंहिं हद ताईं शायदि फील पे थिया त उहे रिपीट था थियनि कंहिं न कंहिं शिकिल में सिंध जे अंदरि। उनजो नतीजो रणनि में दहशत धाड़ेलनि जी सूरत में निकितो, उनजो नतीजो शहरनि में दहशतगर्दी जी सूरत में निकितो ऐं पोइ ॿियूं कई लॉन्ग टर्म प्लानिंग्स थियूं, जंहिंखां पोइ शायदि हुननि वटि इहो तइ थी वियो त सिंध ऐं सिंध जा माण्हू हुननि लाइ क़ाबिल क़बूल न आहिनि ऐं सिंधियुनि वटि बि इहो तइ थी वियो त हीउ जेको रियासत जो ज़ालमानो ढांचो आहे इहो असां वटि क़ाबिल क़बूल न आहे। पर पोइ वक़्ती हालतुनि सां उहे शयूं हाणे कंहिं हद ताईं बदिलियूं आहिनि, कई हुन में तब्दीलियूं आयूं आहिनि, पर मां इहो थो सम्झां त इहा सिंध जी अवामी शऊर ऐं अवामी ताक़त जो हिकिड़ो गैर मामूली मुज़ाहिरो हुयो
जंहिंजो मिसाल बांग्लादेश खां पोइ जी तारीख़ में सिंध अंदरि पाकिस्तान अंदरि नथो मिले। इवन आउं बलूचिस्तान खे बि हुन सां कंपेयर न कंदुसि त बलूचिस्तान जी जेका मूवमेंट हुन सां इख़्तिलाफ़ या इतफ़ाक़ करे सघिजे या न कजे, पर उहो हिकिड़ी अवामी शऊर ऐं अवामी ताक़त जी उहा ललकार जी सिंध में हुई, उहा हिकु मुख़्तलिफ़ शइ हुई। अच्छा, तव्हां चओ जी तव्हां चओ था त उन वक़्तु लीडरशिप न हुई, हालांकि बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई खे MRD जो जेको आहे अॻुवाण सम्झो वञे थो। उनखां अलावा रसूल बख़्श पली जो ऐं जाम साकी ऐं ॿिया जेके इंतिरा जा अॼु जेको आहे पंहिंजो इहा ॾुखाईंदड़ ख़बर बि आई त कामरेड मांधल शर जेको आहे उनजो इंतकाल थी वियो आहे। इंतिरा जा ॿिया केतिरा ई पॉलिटिकल वर्कर जेके ऐं अॻुवान जेके आहे उन जो हिसो त हुया। कीअं था चऊं त असां त लीडरशिप न हुई? ॾिसो, उहे लीडर जी शिकिल में मौजूदु हुआ, उन्हनि हिकिड़ी तहरीक खे स्टार्ट करायो, पर लीडरशिप जो कमु तहरीक स्टार्ट कराइण या पाण जेल में वञण ते महदूद न हूंदो आहे। हिकु पूरी तंज़ीम खपंदी आहे। लीडरशिप उहा तंज़ीम ऐं हुनजी डायरेक्शन ॾींदी आहे। मूंखे उनजे पुठियां हिकिड़ो स्पॉन्टेनियस रिएक्शन वारो फैक्टर वधीक नज़र अचे थो जॾहिं असां हुनखे हाइंडसाइट में ॾिसूं था, पर लीडरशिप बि हुन तहरीक खे ईअं लीड करे हा, ईअं गाइड करे हा, हुनजी डायरेक्शन सेट करे हा, हुनजा अल्टरनेट प्लान सेट करे हा, उन मां जेको कुझु हड़ हासिल थियो उनखे मेन स्ट्रीम करे हा, को लॉन्ग टर्म प्लान करे हा, साशे गाइब। तव्हां मूंखे ॿुधायो त जेको कुझु MRD जे माण्हुनि जंहिं नारे हेठि ऐं जंहिं होप हेठि सॼियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, इन ई लीडरशिप MRD खां पोइ छा कयो समाज सां? जॾहिं उहे हुकूमतुनि में आया, जॾहिं हुननि खे सभु कुझु करण जो मौक़ो मिलियो, त उनखां पोइ छा हुननि उहे शयूं रिफ्लेक्ट कयूं पंहिंजे लीडरशिप में? तो लीडरशिप मुंहिंजे ख़्याल में उहो हिकु स्पॉन्टेनियस नारो हणण ऐं अॻवानी करण जो नालो कोन्हे, हिकु लॉन्ग टर्म विजन सां शयूं हलाइण ऐं उन सां बीठो रहण जो नालो आहे। उहा शइ खोटी हुई। इवन कई लीडर या त जलावतन किया या जेलनि में हलिया विया। उनखां पोइ हिकु वॾे अरसे ताईं इहा तहरीक ख़ुदरू तरीक़े सां, पाण मुरादो तरीक़े सां हली। एतिरे क़दुरु जो जॾहिं सोकाल लीडर्स इहो चयो माण्हुनि खे त हाणे तहरीक ख़तमु आहे, माण्हू तॾहिं बि न थिए बीठा। तव्हांखे यादि हूंदो जतोई साहिब हाणे स्टेज ते चई छॾियो हुयो, माण्हू को बि न थिए बीठा। ऐं हज़ारनि जी तइदाद में माण्हू जेके गिरफ़्तारियूं ॾींदा हुआ, जेके जेलनि में वेंदा हुआ, जेके टकराव कंदा हुआ, उहे कंहिं लीडरशिप जी काल ते ईअं रोज़ जे बुनियाद ते ऑर्गेनाइज़ कोन थींदा। इहो माण्हुनि जो हिकिड़ो कंहिं हद ताईं छिड़ विछड़ रद अमल हुयो जेको माण्हुनि जे अंदरि लाव पचियो थिए, उन जो इज़हार हुयो त लीडरशिप शुरूआत जे कुझु अर्से खां पोइ इन तहरीक खे डायरेक्शन कान पई ॾिए। अच्छा, बेनज़ीर भुट्टो जा ॿ दौर, जोनेजो साहिब जो दौर, आसिफ अली ज़रदारी साहिब जो दौर ऐं उनजे अंदरि जेको आहे हिकिड़ो इंटीरियम दौर मियां मोहम्मद सुमरे जो ऐं हिकिड़ो इंटीरियम पीरियड जतोई साहिब जो। सिंध जे अंदरि जेको आहे हिन ज़ियाद दौर में या ज़ियाद दौर खां पोइ जेको इहो सॼो टॉप जी सीट सिंध खे मिली आहे, उनजो सिंध खे छा बेनिफिट पियो आहे? मां सम्झां थो सिंध सां तमामु वॾी वेठाघाती थी। सिंध जे माण्हुनि, मां रिपीट थो कयां त हिकिड़ी उमेद लाइ हिकु तरफ़ उमेद ऐं हिकु तरफ़ नफ़रत जो हिकिड़ो संगम हो जंहिं ते सॼी स्ट्रगल हली थी। ऐं माण्हुनि उनजे पुठियां जॾहिं चाहियो पिए त हिन निज़ाम मां तंग हुया, माण्हू हिकु फ़र्द मां तंग न हुया, हुन पूरे रियासत जे हुन स्ट्रक्चर खे हुननि ख़तमु हिन फेस में त हुनखे बदिलाइण पियो चाहे, हुनखे माण्हुनि जो स्ट्रक्चर करणु पियो चाहे, हुनखे पाकिस्तान जे माण्हुनि जी रियासत में तब्दील करणु पियो घुरियो जेका एस्टेब्लिशमेंट जी रियासत बनियल आहे। ऐं माण्हुनि चाहियो पिए त इन खां पोइ उहो कुझु जो माण्हुनि जूं ज़िंदगियूं बदिलजनि, फंडामेंटल शिफ्ट अचे सॼी सोसाइटी में। डेमोक्रेसी को रुॻो इलेक्शन थियण जे राइट जो नालो त कोन्हे। माण्हुनि वोट खे डेमोक्रेसी खां ताईं महदूद न कयो, डेमोक्रेसी खे वोट ताईं। ही सॼी मूवमेंट इन लाइ कान हली त असांखे रुॻो वोट जो राइट ॾिजो ऐं पोइ वरी ज़ियाल हक़ जा जेके रूहानी मुरीद आहिनि से अची असांजे मथां नाज़िल थी विया आहिनि, जेकर खल ज़ियाल कला थी त जेको रत जो टुकासो वरी इहे अची असांजो थियनि, जेके हॾियूं आहिनि से वरी इहे अची चढ़ाए। तो बुनियादी तौर ते उहा सॼी जेका लॉन्ग टर्म में हुनजा रिटर्न्स अचणा हुया उहे उन लीडरशिप जे मां चवंदुसि त ग़लति हिकमत अमलियुनि, मौक़े तरफ़ियुनि ऐं उन जूं जेके मसइलत पसंदियूं हुयूं ऐं पोइ उन खां पोइ जेके हुननि इंटेंशनल मां चवंदुसि त जमहूरियत जेके धाड़ा या जमहूरियत जे नाले में बि उन्हनि माण्हुनि जे उन्हनि उमेदुनि खे रोले छॾियो। बदकिस्मती सां उन सॼी तहरीक जा रिटर्न्स जेके समाज खे मिलणु घुरिजनि हा, जेके पाकिस्तान खे माण्हुनि खे मिलणु घुरिजनि हा, ख़ासि तौर सिंध जे माण्हुनि खे मिलणु घुरिजनि हा, उहे न हासिल थी सघिया।
अच्छा, 12 अक्टूबर जो ॾींहुं पाकिस्तान जे अंदरि जेको आहे नून लीग ऐं जेका ज़ाहिर आहे हिन वक़्तु हुकूमत में बि आहे ऐं पंजाब जी सभ खां वॾी पार्टी सम्झी वञे थी, उन 12 अक्टूबर खे जेको आहे ब्लैक डे जे तौर ते मल्हाए थी। पर तव्हां ॾिठो हूंदो त अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि नून लीग या तहरीक इंसाफ़ या इस तरह जी ॿी पार्टी को 5 जुलाई खे बि ब्लैक डे जे तौर ते ॾिसनि या 17 अगस्त वारे ॾींहं खे बि सम्झनि त भई पाकिस्तान में जेको आहे जेका अमृत जे ख़ात्मे जो ॾींहुं आहे, इहो तासुर छो न आहे? अॼु ईअं लॻे थो त ॼण छो त पंजाब जे अंदरि कॉमनर खां वठी पूरो पॉलिटिकल जेको हुआ उहो सॼो उन तरफ़ हलियो वियो आहे जंहिं तरफ़ ज़िया जो झुकाव हुयो। फयाज़, हीअ त जेका नवाज़ लीग जी हुकूमत आहे, नवाज़ लीग त पैदावार उन दौर जी आहे। नवाज़ लीग जे जीन्स में आमिरत रही आहे। सॼी हुनजी सियासी तरबियत, हुनजो उभार ऐं इस्टेब्लिशमेंट जे अंदरि हुनजो जेको पैर रखण जी शुरूआत आहे, उहो सॼी ज़ियाशाही जे सरपरस्ती जे दौर में थी आहे। इमरान ख़ान इज़ डिफरेंट इन दैट केस, मां हुनखे हिन में कंपेयर न करे सघंदुसि। पर मां सम्झां थो त नवाज़ लीग त हिकु अरसे ताईं ऐलानिया फ़ख्र सां पाण खे ज़िया जो रूहानी वारिस चवंदी रही। शायदि हुनजे अंदरि माण्हू वेठा आहिनि जेके अॼु बि सम्झनि था त हुनजो सही रूहानी वारिस ख़्याल आहे। त हिननि जूं त पारूं डेमोक्रेसी में आहिनि कोन, तंहिंजे करे हुननि लाइ त शायदि 5 जुलाई कारो ॾींहुं कोन्हे। पर असुलु मसइलो इहो कोन्हे त हुनखे कारो ॾींहुं करे केरु थो मल्हाए। मसइलो इहो आहे त उन फिलासफ़ी खां डिपार्चर केरु थो करे। उहो जेको सॼी शइ मुसीबत माण्हुनि जे मथां मड़ी वई हुई, जॾहिं इक़्तिदार तव्हांजे हथ में आयो, नवाज़ शरीफ़ सां त आउं जमहूरियत लाइ कंहिं वॾे इनकलाब जी तवक़ो कोन रखंदुसि, छो त हू पंहिंजी जेनेटिक मेकअप में डिक्टेटरशिप जी पैदावार आहे। उहो हालतुनि जे करे हुनजो टर्न अराउंड थियो आहे। पर मुंहिंजो क्वेश्चन त ख़ासि तौर ते उन्हनि पार्टी सां बिलख़ुसूस पीपल्स पार्टीअ खां आहे, जंहिंखे मौक़ो मिलियो हो त माण्हुनि जी ज़िंदगी में उहे तब्दीलियूं आणे, उहे बुनियादी स्ट्रक्चरल चेंजिस, ही नौकरियूं विराइण, ही प्लाट विराइण ऐं ही पंहिंजो दुकानदारी करणु, ठेकेदारियुनि जी, इन लाइ माण्हू थोरी जमहूरियत घुरी। इहे त जूड़े जे दौर में वधीक सवलियूं मिलंदियूं, इहे त उहो सदी शाह जे दौर में मिली वेंदियूं। पोइ आख़िर माण्हुनि छा रुगो नौकरियुनि ऐं इन ठेकनि जे लाइ जमहूरियत कयां थी, उनजे लाइ पंहिंजा बचा खुहाया ऐं जेल भरिया हुया। उहा जेका बुनियादी स्ट्रक्चरल चेंजिस मां हाणे चवंदुसि, रियासत जे ढांचे में बुनियादी तब्दीलियूं आणण जी शइ, आम माण्हूअ जे ज़िंदगियुनि में तब्दीली आणण जी शइ, उहो मौक़ो एटलीस्ट 5 साल पीपल्स पार्टी ते मिलिया ऐं हुनखां पोइ सिंध में त हाणे 8 साल थिया थियनि, उहा असांखे कंहिं नज़र नथी अचे। बाक़ी 27 जुलाई ते कारो ॾींहुं मल्हाए छॾियो, 5 जुलाई पर नसीर मेमण साहब, तव्हां असां सभई जेको आहे इहो चवंदा रहिया आहियूं त 73 जे आइन खां पोइ 18वीं तरमीम जो मंज़ूर थियणु हिकिड़ो वॾो क़दम आहे। फयाज़, कुझु शयूं मैक्रो पॉलिसीज़ हिकिड़े तरफ़, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त जेका आम माण्हू जी जमहूरियत आहे, जंहिंजा पेर उघाड़ा, जिन जेल खाधा, जिन लचूं खाधियूं, जिन बचा विञाया, जिन ज़िंदगियूं दिलियूं, उन्हनि जे 18वीं तरमीम छा आहे? 18वीं तरमीम इटसेल्फ को रेवोल्यूशन थोरी आहे। 18वीं तरमीम तव्हांखे मौक़ो ॾिनो त तव्हां सूबनि ते इख़्तियार मुंतक़िल कयो त जीअं माण्हुनि जी बहितर ख़िदमत थिए, इक़्तिदार माण्हुनि ते पहुचे। पर मूंखे ॿुधायो, 18वीं तरमीम थियण खां पोइ उहे सब्जेक्ट जेके सूबनि खे ट्रांसफर थिया, उन्हनि जे खातनि थियण जी वफ़ाक़ी हुकूमत में शुरूआत कंहिं कराई? वफ़ो पीपल्स पार्टी जे दौर में शुरू थी। रज़ा रब्बानी जा लेटर रिकॉर्ड थिया आहिनि उन वक़्त जा, त उहो सॼो रिवर्सल शुरू थी वियो। ऐं उनखां पोइ पर हलो मञो कि इख़्तियार मिलिया। इख़्तियार छाजे लाइ मिलिया? 7वीं एनएफसी अवार्ड शानदार शइ ई निस्बतन थो चवां, आइडियल चेक त जीअं वधीक रिसोर्स आया, सूबनि जो हक़ आहे, असां हिन हक़ जे लाइ जदोजहद पंहिंजे हाल हार कई आहे, हमेशह कंदासीं। पर उहो इख़्तियार ऐं वसीला ॿ अहम शयूं जेके 18वीं तरमीम ऐं 7वीं एनएफसी अवार्ड सां मिलियूं, उहे छा माण्हुनि जे ज़िंदगियुनि जे बदिलाइण लाइ इस्तेमालु थियूं, या उहे इख़्तियार ऐं वसीला फॉरेन बैंक अकाउंट्स भरण जे लाइ थिया, पंहिंजा नवाज़ीअ लाइ थिया, माण्हुनि जे हक़नि ते धाड़ा हणण लाइ थिया? तो असल में 18वीं तरमीम में सेल्फ का वॾी चिनाई त कॉन्स्टिट्यूशन छा हूंदो आहे, माण्हुनि खे त उनजो रिफ्लेक्शन खपे थी ज़िंदगीअ जे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में। आम माण्हू जी जमहूरियत, आम माण्हू जी 18वीं तरमीम, आम माण्हू जो इनकलाब ॾाढो सादो आहे। छा हुनखे अस्पताल में सिहत मिले थी, डॉक्टर मिले थो, घर में तहफ़ुज़ मिले थो, पंहिंजो तहफ़ुज़ जो अहसासु आहे हुनखे कोर्ट मां अफोर्ड करे सघे थो इंसाफ़ वठणु, हुनजी गुरबत ख़तमु थी या न, हुनखे पीअण जो पाणी मिले थो या न? जॾहिं इहे बुनियादी शयूं माण्हुनि जूं न बदिलियूं त पोइ 18वीं तरमीमूं 14 ॿियूं बि करे छॾियो, फ़िलहाल उहा माण्हुनि जी ज़िंदगीअ में ट्रांसलेट न थियूं तब्दीलियूं। अच्छा,
माण्हू पाकिस्तान 1947 ते वजूद में आयो ऐं मोहम्मद अली जिनाह खे क़ाइद आज़म जो लक़ब ॾिनो वियो, उनखे बाबा क़ौम बि चयो वञे थो। अॼु जॾहिं पाण कुझु ॾींहं पहिरें 3 ॾींहं पहिरें जेको आहे पाकिस्तान जी आज़ादी बि मल्हाई आहे, अॼु जे पाकिस्तान खे तव्हां सम्झो था त उन ते मोहम्मद अली जिनाह साहिब जो इम्पैक्ट वधीक आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो इम्पैक्ट वधीक आहे, या ज़ियाउल हक़ जो इम्पैक्ट वधीक आहे? मां सम्झां थो ज़ियाउल हक़ जो पाकिस्तान आहे। इवन जनाह साहब इहो हिकिड़ो वॾो डिबेट आहे। घणनि माण्हुनि जनाह साहब खे बि माना इहो तसवुरु करे छॾियो आहे रहमतुल्लाह अलैहि लिखी त भई को सियासतदान कोन हो, को इंसान कोन हो, को माफ़ूकुल फितरत खे हो, तंहिंजे करे हुन ते कमेंट नथो थी सघे। दुनिया जे हर सियासी लीडर ते कमेंट करणु घुरिजे। जनाह साहब में तमामु शानदार खूबियूं हुयूं ऐं हुन जा कई फ़ैसिला इंतिहाई ग़लति हुआ। जीअं पाकिस्तान जे बुनियादी जेके फॉर्मेटिव ईयर्स आहे हुनमें पाकिस्तान जी डायरेक्शन खे ग़लति तरफ़ खणी विया हुआ। अहिड़ी तरह कराची सिंध सां ज़बरदस्ती फुरियो हुयो, अहिड़ी तरह सिंध जी मर्ज़ी खां साधारी आबादकारी मरी वई, त बलोचिस्तान खे शिकायत आहे त असांखे ज़बरदस्ती जेका उहा रियासत हुई तलाश में हुनखे शामिल कयो वियो। सरहद में छा थियो, खान अब्दुल जी हुकूमत कीअं आई, बाबड़ा में छा थियो हुयो, हे सभु कुझु जना साहब जी ज़िंदगी में थिया हुआ। तो मां नथो सम्झां त को आइडियल दौरो, पर कुझु शयूं हुनजी ज़िंदगी में, मिसाल तौर अगेन असां ॾेई वठी 11 अगस्त वरी तकरीर खे कोट कंदा आहियूं। अॼु उहा तव्हांखे किथे नज़र न ईंदी, पर जनरल ज़िया जी जेका फ़िरौनियत मज़हब जे आड़ में, जेका मज़हब जे इस्तेमाल जे नाले ते जेका जुनूनियत पखड़ी हिन सॼे ख़िते में जेका बाहि लॻाई, मूंखे त हर तरफ़ ज़ियाउल हक़ ज़िंदा नज़र थो अचे, न भुट्टो ज़िंदा थो नज़र अचे, न जनाह ज़िंदा थो नज़र अचे। वॾी महिरबानी। ऐं तव्हांजी नसीर मेमन साहिब तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी नसीर मेमन साहिब जो आख़िरी जुमिलो इंतिहाई काराइतो हुयो त असांखे जेका आहे हिन वक़्तु जेको आहे जेको नफ़रतुनि जी बाहि जो पाकिस्तान आहे, जेको ज़ियाउल हक़ जे 11 सालनि जे दौर में जेको जंहिंखे जला बख़्शी वई, जंहिंखे शोला बणायो वियो, उनखे ख़तमु करण लाइ असांखे जिनाह जो पाकिस्तान या शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो पाकिस्तान ठाहिणो पवंदो, जंहिंमें जमहूरियत हुजे, रवादारी हुजे, बहितरी हुजे। ऐं यकीनी तौर ते जेका नसीर मेमन साहिब चयो त उन्हनि ॿिन्ही अॻुवाणनि जे ज़ाहिर आहे उहे सियासी अॻुवान आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जा बि केतिरा फ़ैसिला ग़लति आहिनि, पर मजमूई जेको उन्हनि जो थ्रस्ट आहे, उन्हनि जे फ़िक्र जेको उनजो जेको बुनियादु आहे, त उन्हनि पाकिस्तान खे हिकिड़े रोशन ख़्याल ऐं जमहूरी ऐं फलाही रियासत बनाइण पियो चाहियो। उहो जेसिताईं असां उन तरफ़ न वधंदासूं तेसिताईं शायदि असांजा हीअ जेके मसइला आहिनि दहशतगर्दी जा, तरक़ी न करण जा, इहे समूरा मसइला जेके आहिनि उहे शायदि हल इन जे लाइ न थींदा त छाकाणि असां उहो बुनियादी मसइलो जेको आहे उन खे एड्रेस नथा कयूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाशिंदा जा सदाईं गॾु।